जेकबाबाद के सदर थाने की पुलिस चौकी बाईपास से हथियारबंदन जो हमलो ड्यूटी ते मौजूद पुलिस एहलकार शाहनवाज ककराणी छाती में गोली लगन सबब सख्त जख्मी हथियारबंद हथियार फुर करे फरार थी विया। इन हवाले से वधिक तफसील ॾेई रहियो आहे जेकमाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल फहीम। जी जमील, छा तफसील आहिनि? जी बिल्कुल, अव्हांखे मां ॿुधाईंदो रहां त जेकाबाद जे सदर थाणे जी हद में उते जेको आहे बाईपास ते हथियारबंद जेके ॾुआरी माण्हू आहिनि उन्हनि जेको आहे त पुलिस एहलकार ते जेको आहे उन्हनि हमिलो कयो आहे। ऐं हमले में जेको आहे त पुलिस एहलकार जंहिंमें आहे शाहनवाज़ जेको आहे खखराणी, उहो जेको आहे हिन वक़्तु सख़्तु ज़ख़्मी जंहिंमें थियो आहे। ज़ख़्मी थियल जेको पुलिस एहलकार जंहिंमें उनखे जेको आहे उनजा वारिस जेको आहे सिविल अस्पताल इलाज लाइ पुलिस सां गॾु खणी आया आहिनि। ज़ख़्मी थियल पुलिस एहलकार जो जेको आहे सिविल अस्पताल में इलाजु हिन वक़्तु जारी आहे। होॾां जेको आहे ॿुधायो पियो वञे त सरकारी हथियार बि जेको आहे ॾुआरी माण्हू उनखां जेको आहे उन्हनि जेको आहे फुरे जेको आहे वरितो आहे। हिन वक़्तु ॾुआरी माण्हू जेके आहिनि त फ़रार थियण में जेके आहिनि कामयाबु थिया आहिनि। जी मेहरबानी जमील, तफ़सीलन खां आगाह करण जे लाइ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची